नसीराबाद में ब्रेकिंग न्यूज़ में असां शेयर कयूं पिया मुखैर हज़रात जे ताउन सां 50 ग़रीब जोड़नि जी इज्तिमाही शादी कराई वई। ज़ुल्फ़कार मुग़ैरी जी रिपोर्ट मूजिब नसीराबाद शहर ऐं तालके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे ग़रीब ऐं मिस्कीन 50 जोड़नि जी इज्तिमाही शादी जी तक़रीब इंडस शादी हाल में थी। फी जोड़े के घर जी रोज़मर्रा जे इस्तेमाल लाइ हिकु लख रुपयनि जो सामान पिणु ॾिनो वियो। 50 जोड़नि जी इज्तिमाही शादियुनि जे प्रोग्राम में कमिश्नर लाड़काणो ताहिर हुसैन सांगी, डिप्टी कमिश्नर कंबर शिद्दात कोट इमदाद अली अबड़ो, चेयरमैन टाउन कमेटी नसीराबाद इंजीनियर यूसुफ अजीज छुट्टो, वाइस चेयरमैन ज़मीर हुसैन मसण ऐं ॿियनि शिरकत कई। समाजी तंज़ीम ज़िंदगी सोशल वेलफेयर एसोसिएशन जे बानी चेयरमैन डॉक्टर मुनीर अहमद थल्लो समेत मुख़्तलिफ़ महिमाननि शिरकत कई, जन हथां घोटनि खे सिंध जी सकाफ़त ऐं अजरक ओढाया विया, जॾहिं त 50 जोड़नि जे रिश्तेदारनि ऐं महिमाननि खे पिणु दावत कराई वई। इज्तिमाही शादियुनि वारी तक़रीब खे कमिश्नर लाड़काणो ताहिर हुसैन सांगी ऐं ॿियनि ख़िताब कयो, चयो त अहिड़े महांगाई वारे दौर में कंहिं माण्हूअ जी मदद करणु जिहाद मिसल आहे।